तव्हांजो मददगार सिर्फ अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल आहे। हाणे अल्लाह जी मदद ज़ातिया सही शाबाश। नबियन ऐं वलियन जी मदद उन्हीअ जे इज़्न सां आहे। पोइ उहो इज़्न हसन हुसैन जे नाने खे हित दुनिया में भी मिलियल आहे त ख़बर क़यामत में भी मिलियल आहे। बिस्मिल्लाह शाबाश। बस असां ईअं कोन था चऊं त असांजी ताक़त हुजूर जी आहे या कंहिं वलीअ जी आहे। हक़ीक़ी मदद उहा आहे मालिक ॾे, पर मालिक जे अता सां, इज़्न सां, इजाज़त सां उहा रसूल पाक खे मिलियल आहे जंहिंखे वहा बि कंडियारे जो नथो मञे। कुरान करीम सुभान अल्लाह। आयत कुरान करीम यानी बेशक तव्हांजो मददगार अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल आहे। जेकॾहिं रसूल जी मदद अॼु न हुजे हा त जेके भी खुदा जा वली कामिल थी गुज़रिया आहिनि, गौस, कुतुब, अब्दाल, औताद, नुजबा, नुकबा, दस्तगीर, दाता, मखदूम, कलंदर, फटाई, उन्हनि सभिनी सॾ कया। वो जाने तव्हां मुलनि पिनड़नि सॾ न कयसि त तव्हां खां को पुछे कोन थो, पर असां इन्हीअ जे करे ॻाल्हाईंदा आहियूं त तव्हांजे उज़ुर जो दरवाज़ो बंद थी। अॻ में अचो त तव्हांखे ॿुधाया त सिंध जो सरताज, सूफ़िन जो सरदार, बुखारी सैयद शाह अब्दुल लतीफ भिटाई सॾ थो करे त मदीने जा घोट, मदीने जा घोट, सुन मुंहिंजा सॾड़ा गज मोहम्मद मोट जो आसी तुझे आसरे। मदीने जा धनी सुन मुंहिंजा सॾड़ा तुझी आहे तणी बि कंधी सारिया कान का। मदीने जा शेर सुन मुंहिंजा सॾड़ा भर मुबारक पैर जो उम्मत तुझे आसरे। लख जा लफ़्ज़ उम्मत तुझे आसरे सदके। मदीने जा मीर, मदीने जा मीर सुन मुंहिंजा सॾड़ा सुरण तुझी सीर पार पुजाई पयड़ा। मदीने जा जाम सुन मुंहिंजा सॾड़ा आया तुझे साम सिखो रस सीर में। मदीने जा शाह, मदीने जा शाह सुन मुंहिंजा सॾड़ा कारण लग अल्लाह सिखो रस सीर में। मदीने जा माह, मदीने जा माह सुन मुंहिंजा सॾड़ा ॿियो न वसीलो वाह आया तुझे आसरे।
ताजन मुर्शिदन सैयदन सुभान अल्लाह चई बा जो ता हक अदा कयो सुभान अल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह पोया पोया बैठो नबी इने को पोया चो छो न दादा अकबर उठियो हलियो बन्या सा के बन मो लुत्फ मजो थो अचे नारे तकबीर नारे रिसाला हथ मथे हथ बीठा सफर तो के छा थियो नारे रिसाला मरो था जे कदे नबी साईं खे मदद जे लाइ न सॾे हा त पोइ असां बि फिटाईअ जा मुरीद आहियूं असां बि खणी चुप करे बीहूं हा पर हाणे मुर्शिद जे कढ लॻबो सॼी दुनिया जा वहाबी गॾु कयो फिटाईअ जे दस मट बि न कंदासीं साईं थके ठोकी जो खड़ तेल निकरे सुभान अल्लाह कुरान जो कसमान त मानू छरिया था वतन सभा गुड दई पई वेला पो यजीद के जे हक ते चई बीठा त पो हिनन सैयदन के छडी बेशक तव्हांजो मददगार सिर्फ अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल आहे हाणे हिकिड़ो शेर ॿुधायां वठो शरफुद्दीन बूसीरी जो बिस्मिल्लाह सदके हां सही हां कसीदे बुर्दे वारे इहो वॾो शाइर अदीब थी पो इहो बादशाहन वजीरन वडन वडन सरदारन नवाबन जे शान में शहर चवंदो हो पैसा माल पानी ॾाढो मिलंदो हुसे कमाए ढिग कया हई ओज तो ख़बर न पई त हिन खे फालिज दसे वेंदो फालिज जो बीमार थी पियो ऐं उहो शहर बि ॿुधी छॾियो चवे तो त ख़दम तुहू बिमदीहिन अस्तकील बिही ख़दम तुहू बिमदीहिन अस्तकील बिही जुनूब उम्र मदा फी शहर वल खिदामी चवे तो पंहिंजे कसीदे में तमाम उन जी मदह कई आहे जेको मदह कयलो आहे वाह जी माना मां उन जी मदह कई आहे जेको मदह कयलो आहे जो माफ़ थियनि मुंहिंजा समूरा गुनाह जो सारी उम्र शहरन में हुकूमत जे खिदमत लाइ कम कंदो रहियुसि जेडी महिल जो हिनखे फालिज थियो दवा कराइण शुरू कई हकीम तबीब पैसा कुल खपी वियसि हाणे बे यारो मददगार बणजी वियो उहे जेके वॾा वॾा सरमाएदार पैसे वारा पुछण त को न आयसि हल पे वफा जा बिठाई दो फरमा पियो त हाय हाय हारी हुयासे मुंहिंजो कलर में बिज वयो वर पे वयो में निखड़ी खर भिखारिया
से जन जे कान मुयास से कुल्हे कांधी की न थिया आया हिकड़ो दफो पुछूं हलिया बा वरी मुंह न कयूं एडो वक्त अचे विचारे खटड़ीअ ते पियो वा साल अदब वारी हुयसे फरमान बरदार हुयसे मानड़ी वा खाराईंदी हसे पाणीअ जो ढकड़ो वात ते रखी प्यारींदी हसे वरी मथे तो रो लाहे करे मोहलो कंदी हुयसे अजो टेटी सालू पर जी पाण सा नाहक करे बैठा वडा भेड़ा के कुरानी नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे मुर्शिद। सुभान अल्लाह। भेज पगा हैं सच करे पूछो पायखानो भी हुआ कराए से साफ करे से पेशाब भी कराए से हथड़ा भी धोए से पैर भी धोए से खटड़ी के बेचारो पियो शरफुद्दीन बुसरी हिकड़े दफे ये खटड़ी ते बैठो आ चई त सजी दुनिया छड़े वई हे फालिज अधरंगो आयो तो उनिया न हुआ पर जमाने में के बादशाह में कम पहुंचो तने को दोस्त यार वठी वेंदा हुया से कहारी दोहन की सजा त ॾाढी ॾिनी थई पर जवान को एड़ो ॾिसां जेको मेड़ वठी वञास मन एड़े हाफिज़ खुश होते जज़ाकल्लाह। हां यार लख जा लफ्ज़ मदीने दे मुंह करे तो तवे या अकरमल खल्क माली मन अलूज बिही या अकरमल खल्क माली मन अलूज बिही सिवाक इंद हुलूलिल हादिसिल अमामी मदीने दे मुंह करे तो जवेद आए सारी मखलूकात खा वधीक करम फरमान वारा महबूबा या रसूल अल्लाह तम्हा सबाए मुझो को एडो नाहे जहिठा मां वडन हादसन जे वक्त पनाह वठा वाह सही वाह सही अने इनी लफ्ज़ ते भी मां भी कावड़ पाए पनाह अलाह दींदो वरी को ॿियो को दींदो आया पनाह थोड़ो गल है तो कई ते कावड़ लगी शरफुद्दीन बुसरी जे शहर ते तो खो सबब कोई कोने जो वडन हादसन में मां पनाह वठा इहो इन्हनि खे न वणंदो पर जे इहो नथो वणे त भला क़ुरान वञी ॾिस उन्हीअ में त लिखियो पियो त इन अहदुम मिनल मुशरिकीन इस्तजारक फअजिरहु ऐ मुंहिंजा महबूब जेकॾहिं मुशरिक तोखां पनाह घुरे त उनखे पनाह ॾेई छॾियो सदके सदके हे त हिन दुश्मन पर जे सजणनि जी पनाह सुभान अल्लाह त जीअं वरी सुबुह जी नमाज़ जमात सां पढ़ूं पर अॼोकी राति त महदी शाह खे हवाले करे अलाह वारनि जो कम आहे सॼी सॼी राति जाॻणो असां मुलनि जो कम आहे निंड करणु
वॾी महिरबानी कई बस 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 हिन जी दर्द वारी जेड़ी मल जो दाह थी फरियाद उम्मती जो करे हाले ज़ार की मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो। सुम्हियो पियो आहे खट ते जिस्म सां मदीने जो साईं जे मथां बीठस अची जे है गाल मुंह सारी दे सुपरी त पेरे धरिया पिंपणियूं हंध विछाया वार साजन सब जमार तुझी गोली थी गुजारिया। मूसारी दे सुपरी अची जे तू हान त करया रूह रहान लहदे मंझ लतीफ जय। महबूब केड़ी तुझी मां दावत कया उथी भी नथो सगा वडी मेहरबानी कई पान फरमायो परेशान न थियो बस तो दर्द मो दाह कई पतायो। साईं करीमन पांजी चादर मुबारक लाहे इन जे मथों विधी विजी वरी पान चादर मुबारक लाहियूं खयूं हलिया विया हे उथी वेही रहियो। सुभान अल्लाह चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। खुदा जो कसम है अरे थोड़ो हेडे कर लाइट खे मुझी ये गाल बुध असांजे पासे दे सैयद मोहम्मद शाह वासू कलोड़े वारो मशहूर आ इहो पंहिंजे घर खां निकितो रस्तो वठी पियो वञे त हीअं जो नज़र कयई त हिकिड़ो जवान घोड़े जे मथां चढ़ियो परवाज़ कंदो थो अचे त हे बि सैयद हो चई घोड़े सवार तुंहिंजो नालो छा आहे चई जेको तुंहिंजो नालो वा सो मुंहिंजो नालो वा ईअं जो चयई त किरियो त हीअ नज़र ख़तम हाँ सही ऐं खुदा जे ज़ात जो कसम त उन्हीअ ॾींहं खां वठी करे एतिरी अखियुनि वारे खे ख़बर न पवंदी जेका साईं शाह खे ख़बर पवंदी। ज़ाहिर वारियूं अखियूं हलियूं वयूं अंदर वारियूं अखियूं अचे वयूं। ऐं नबी साईं जे विसाल मुबारक ते हिकिड़ो असाबियो उन्हीअ जो बाबो बीठो हो पाक ॾे साईं अचो हाओ हाँ बस वठी अचो वञी पंहिंजे बाबे सां ॻाल्हि कयई अबू साईं करीमन जो विसाल मुबारक थी वियो मदीने वाले साईं जो त उन्हीअ असहाबिया उन्हीअ वक्त रब के अर्ज कयो त मुंहिंजा मौला हीअ मुंहिंजे अखियुनि जी बीनाई रोशनाई हाणे ख़तम कर बस हिन जो ईअं चवण उते जो उते रोशनाई ख़तम थी वियसि। पोइ असां बि वियासीं इयादत करण हे छा कई चई बस हिननि अखियुनि खे मां पसंदि इन्हीअ जे करे कंदो हुयुसि जो हे अखियूं मूंखे दिलबर मुस्तफ़ा जो दीदार कराईंदियूं। हाणे जॾहिं महबूब पंहिंजा जलवा हुस्न जमाल सभु खणी वियो हाणे हे अखियूं वरी जीअं ॿिए कंहिंखे न ॾिसनि इहे बि आशिक़ आहिनि न। हलिया साईं हलिया
अल्लाह सही तव्हांजे अदब खे क़बूल फरमाए। बियो आराम सां इंशाअल्लाह ताला चंद लम्हनि में साईं जन तव्हांखे पंहिंजे तक़रीर सां मुस्तफ़ीज़ फरमाईंदा। ये शरफदीन जो उठियो सुभान अल्लाह घुमण लगो हिन जे घर वारीअ खे बि सुजागी थी वई। शरफदीन खे ॾिसां कहिड़े हाल में आई ॾिठई त मुंहिंजो घोट मुंहिंजो वर मुंहिंजो मुड़ुस त खट ते ई कोन्हे। अरे हे काॾे वियो? ये तो खट जे हेठो मता की पियो हुजे। हां काडी वियो? हेॾे ॾिठई हेॾे ॾिठई हाओ बेली आगुड़ ते मुड़ुस जी बाह पई थी लगे घुमंदो थो वटे। खुशी जी हद ही भगी अचे अदब वारी दाग में ही हुयसे अचे पांजे वर के भाकुर विधई चुमियूं मिठियूं ॾिनई चवेस थी ओ शरफदीन अल्लाह जो नालो थी मांखे ॿुधाए त इहो पसड़ केरु करे अचे न थी कासी सिराटी काथों कुर्ब थी मेहरबानी कर मांखे ॿुधाए पंहिंजे घर वारी अखाणे ॿुधाए हुवल हबीबुल्लाज़ी तुरजा शफाअतुहु हुवल हबीबुल्लाज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल हौल मिनल अहवाल मुक़तहिमी। रसूल अरबी अल्लाह जा उहे हबीब आहिनि जन जे शफात में उमेद आहे हर खौफ ऐं खतरे खां जेके साम्हूं ई ईंदड़ आहिनि। इहो मदीने वारो जवान हो जेका इहो मूंसां महिरबानी करे वियो ऐं मूंसां सॾ में साड़ी थी वियो दुनिया खे ॿुधाईंदुसि झंग में झर में परन में ॿारनि में वो अचे कसीदो ठाई खुदा जो कसम है तबीयत खुलियल हुजे त मां 10-15 मिसरा याद कया था माण्हुनि खे आशिक़नि जे सीननि जे मथां हुकूमत करण जे लाइ। हाणे कला को तबीयत ओचितो ख़राब थी पई फ़ाइदा करण जहिड़ो हुयुसि कोन। अल्हम्दुलिल्लाह हाणे साईं पहुतो अचे मां हाणे इजाज़त वठंदुसि। बाबू अध कलाक थोरो वाछा हिकिड़ो माण्हू जेकॾहिं नथो हली सघे त बाबा हाणे या दुआ कयो त वरी तबियत सही थिए त वरी कॾहिं कसु कॾहिं कसर न साईं रात ॾींहुं हलण वारो आहे। मां हिकु ॾींहं में हिकु वाइस कंदो आहियां वध में वध 2 साईं 3 जलसा 4 जलसा थो करे। अल्लाह त हिन जो हक़ आहे त वरी वाइस करे त वरी काथे साईं वञे असांखे दुआ कंदो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे ख़ुशि रखंदो। हाणे इहा त ॻाल्हि मां तव्हांखे साबित करे ॾिनी त असांजो अल्लाह बि मददगार आहे त अल्लाह जो रसूल बि मददगार अगते वल्लज़ीन आमनुल्लज़ीन युकीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। ऐं उहे ईमान वारा जेके नमाज कायम रखन था ऐं ज़कात ॾींदा रहन था ऐं उहे रुकू कंदड़ आहिनि। वमन यतवल्लल्लाह व रसूलहु
वल्लज़ीना आमनू फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून। जेको अल्लाह उन्हीअ जे रसूल ईमान वारन के मददगार बणाईंदो त बिला शक अल्लाह जी जमात वारा ई ग़ालिब आहिनि। हाणे इन आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। मदीने जा साईं पंहिंजे हवेली पाक तो निकिता सिधो आया मस्जिद शरीफ में। ॾिठऊं त मुंहिंजा आशिक के रुकू में हिन के सजदे में हिन। वरी जो नबी साईं ॾिठो त हिकिड़ो साहिल बीठो आहे मस्जिद नबवीअ में। उन्हीअ खे नबी पाक साहिब लौलाक फरमायो दे ख़बर तोखे कुझु को मिलियो को ख़ैर को खैरा। हाँ साईं तुझे तॾे तो केरु खाली मोटंदो। हैदर करार मांखे मुंडरी ॾिनी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुश्किल कुशा मुखे मुंडरी ॾिनी आहे। नबी साईं फरमायो त कहिड़ी हालत में तोखे मुंडरी ॾिनी अथई। वहुवा राकिउन रुकुअ जे हालत में हुयो हथ ढिघो करे मांखे मुंडरी ॾिनई। बस साहिल जो ईअं चवण फकबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं नारे तकबीर हयो सुमतला हाज़िहिल आयत। ओ नबी साईं इहा कुरान जी आयत तिलावत थियल नाज़िल थियल उन्हीअ जी तिलावत कयूं त इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युकीमून सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। बिला शक अम्हा जो मददगार अल्लाह उन्हीअ जो रसूल आहे। ऐं उहे ईमान वारा जेके क़ाइम रखनि था नमाज़ खे ऐं ॾियनि था ज़कात खे ऐं उहे रुकू कंदड़ आहिनि। वहुम राकिऊन। मौला अलीउल मुर्तज़ा रुकूअ में हुया जो सदक़तन इहा साहिल खे मुंडरी ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन इहा आयत नाज़िल कई। हाणे हिकिड़ी आयत भला बीबी ॿुधो। 15 मिंट दिल पर साईं को वठां थो। अल्लाह ताला तो फरमायो कुरान में द वमिनन नास मई यशरी नफ्सहु बिगा मरदातिल्लाह। के वरी अहिड़ा माण्हू आहिनि जो अल्लाह के राज़ी करण जे लाइ पंहिंजी जान बि विकिणी थो छॾे। इहो आयत मुबारक जो तर्जुमो। पर इहा आयत भी मौला अली जे शान में आ। हिजरत वारी रात मदीने जा साईं अबू बकर सिद्दीक के पाण सां गॾु करे मक्को छॾे हलिया विया। अली के फरमायो तो तू मुझे बिस्तरे ते आराम कर। वडो एजाज वडो शान अजमत हैदर करार चादर ताने सुमी पियो त अल्लाह रब्बुल आलमीन हजरत जिब्रील के मोकलियो। फकाम जिब्राईल इंद रअसिही व मीकाईल इंद रिजलैहि युनादी। मन मिसलुका या अली इब्न अबी तालिब युबागी बिकल्लाहुल मलाइका। अल्लाह ताला जिब्रील के और मीकाईल के मोकलियो। जिब्राईल जे मौला अली जे सेरां दी अखां बीठो। मीकाईल अलैहिस्सलाम जे पेरां दी अखां बीठो। ॻाल्हायो
अल्लाह ताला सिक्योरिटी मोकली मौला अली दे वञो काफिर चौधारी हवेली के घेरो कयूं बीठा आहिनि तहां वञो हिफाज़त ऐं निगहबानी तहां वञी मौला जी कयो खुदा जे ज़ात जो कसम चढ़ी मल शेर खुदा सुनियो पियो बा त जिब्राइल अलैहिस्सलाम शेरांदी को बीठो हुसे जेडी मल अजमत ऐं शान मौला जो ॾिठई त ये लफ्ज़ जिब्रील चया त बख 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 वाह वाह अली इब्न अली अबी तालिब अज तो चेहड़ो केर खुश नसीब जो अल्लाह रब्बुल आलमीन मलाइकन के झुरमुट में तुझे इन जान सारियत ते फखर फरमाए रहे हो ये केतरी मौला अली के शान में आयतूं आहिनि हदीसूं भी तकरीबन माखे 30-40 अली साईं जे शान में आहिनि ढेर अंदर पिया आहिनि ढेर तबियत साथ जे अकेलो हुजा ॿियो को पोयों न हुजे बस पोइ तहां मां 2 कलाक भी वठो 2.5 कलाक भी वठो 50,000 नज़रानो भी ॾियो बस हाणे ॻाल्हि ॿुधो हक़ लिखण जो नाहे शान जेको बयान जंहिंजो अलाह कंदो फज़ीलत बयान कयूं था पर चरियो चवे सियाणो समझे जेको साईं जे बिस्तरे ते सुम्हियो मलाइक सगोरा आया उन्हनि भी अज़मत बयान कई अल्लाह रब्बुल आलमीन भी उन्हीअ जे मथां फ़ख्र कयो जो साईं के जो बिस्तरो मिलियो एडो मर्तबो माणी पर बिस्तरे वारो खुद महबूब द अबू बकर सा कंदो हो सुभान अल्लाह ओ इन्हीअ हिकड़े कदर कयो ॻाढ़े टोपऊं ऐं न कवाले हला 40-45 साल थिया वाइज़न कंदे को बकरियूं ॾिठूं त कोन चारियूं थसे माण्हुनि सां कमु रहियो आहे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां खे ख़ुशि रखंदो आबाद रखंदो हिकिड़े ॾिहाड़े जाबिर बिन अब्दुल्लाह थो चवे त मदीने जो साईं आया अली अली आ त चक्कर रही अचो घुमी फिरी अचो जाबिर तो चवे त असां भी इजाजत घुरी से बटे असां भी हुयासे असां के भी मेहरबानी फरमायूं असां भी कड लगासे जेडी मल जो अंदर वियासे खजन जा बाग त मदीने जा मशहूर आहिन चई त उतो जेडी मल जो गुज़र थियो त खजन जे वणन मां आवाज अचण शुरू थिया सुभान अल्लाह केड़ा आवाज पे आचन हाजा मोहम्मद सय्यदुल अंबिया व हाजा अलीयुन सय्यदुल औलिया अबू अइम्मतुत ताहिरीन हे मोहम्मद रसूलन जो सरदार हे अली वलियन जो सरदार इमाम पाकन जो बाबो सदके सदके वाले वाह आप तो खुश होते शाबाश असां हैरान थियासे खुश पिया थियूं अञा अॻिते हलियासे त वरी ॿिया खजनी जा वण हा वरी उन्हनि मां आवाज़ अचण लॻो त हाज़ा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़ा व हाज़ा अलीयुन सैफुल्लाह हे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनहन जेके तशरीफ कयूं असा के दीदार कराने जे वास्ते तशरीफ फरमा थिया आहिन ऐं हे अलिया सैफुल्लाह यानी अल्लाह जी तलवार है बिस्मिल्लाह सदके या अली शान बख्शुई
प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। बस बस या अली प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। तू सनद काबे में जाए जा अदब जी जाया, तू सनद काबे में जाए जा अदब जी जाया। दुश्मनन ले दाग तू सजनन संदे नेड़न जठार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। या अली ही शान बख्शुई गए प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। जंग के मैदान में महबूब प्यो तोखे सदे, जंग के मैदान में सरदार प्यो तोखे सदे। पलक में पहची मिठा पलक में पहची मिठा मारिया हराम निजा हजार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। या अली शान बख्शुई प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। हालतर पंजो घुमन क्योई ढेर खैबर जो किलो, हालतर पंजो घुमन की ढेर खैबर जो किलो। तीन उड़ाया ताकतो है, तीन उड़ाया ताकतो वाव में उड़रन था पार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। या अली ही शान बख्शी प्रितमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। जाने तुल तुल ते चढ़ी हसनैन जा बाबा हले, जाने तुल तुल ते चढ़ी हसनैन जा बाबा हले। त सब मलाइक प्या झलने मुश्किल कुछ जी महा सुभान अल्लाह। ला फता इल्ला सैफ इल्ला जुल्फिकार। सब मलाइक प्या झलने। ओ अबा हिकिड़ो मिनट
सब मलाइक प्या झलने मुश्किल कुशा तुही जी महारा ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार या अली ही शान बख्शी है फिर तमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार आम है सरमाव पियो सभनी बचन सूधो गुलाम आम है सरमाव पियो सभनी बचन सूधो गुलाम मनन मन मौला दिखारे मनन मन मौला दिखारे मुर्तजा तुझी मजा आमीन आमीन ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार अली ही शान बख्शी बिरतमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार बाकी करबला शरीफ जो वाक्यो अचानक न हो ओचितो न हो इमाम हुसैन आली मकाम जो असल में रब सा वापार थल हो यमन सा नबी के भी खबर इतला अल्लाह दिनो हो जिब्रील के चयई त बनी उज़्र खाई भी करे अचेस मुबारक भी दई अचेस जवेस त अखबरनी इन उम्मती सतक्तुल इब्नी हाजा जय बच्चे गिचियते रुसारन ते चुम्यू तो जे तुझी उम्मत इनिया तुझे शहजादे के कत्ल कदी शहीद कदी त नबी साईं इए रब के न चयो केड़ो मुख सुनो बचड़ो दिनो थी इनके आजमाइश इम्तिहान न वठेसि जे नबी साईं इए चवे हा तो खुदा पांजो कानून बदलाए छड़े पर न नबी साईं इए न चयो जेडी मल जो या जिब्रील खबर दिनस हथ खयई अल्लाहुम्मा अअतिल हुसैन सब्रन व अजरा मुझा अल्लाह साईं हे जेको मुझे हुसैन को तू इम्तिहान आई आजमाइश वठे थो इहो को ॾेई त न सघंदो पर को गुमान करे भी न सघंदो पोइ जे एॾो आज़माइश इम्तिहान वठेसि थो त हिन खे सब्र बि तूं ॾिजांइ त अजुर बि तूं ॾिजांइ उन्हीअ खां बाद में शेर खुदा खे बि ख़बर हुई पान जेड़ी मल सफीन वारी जंग तो मोड़िया हा शेरे खुदा मौला अली मुश्किल कुशा सफीन वारी जंग तो घना घना मानू डाडो मानन के खराब कंदा पिया वतन गुमराह कंदा पिया वतन पर इया जंग लगी वई वाकई हाने मां तव्हां खे एतराज करण वारन खे तव्हां जे किताब मां हवालो ॾेयूं थो वञा हज़ार माण्हू मुआ पर मौला अली छा फरमायो अॻ में किताब जो नालो नोट कयो कशफुल गुम्मा फी मारिफत अइम्मा जनी मल जंग पूरी थी वई मौला उठ्यो काल अलीयुन कत्लाया व कत्ला मुआवियत फिल जन्नत
हिननि खे हे ॻाल्हियूं ॿुधाइण न भली गुंगा थी वियो ॿोड़ा थी वियो असां पंहिंजे साईं खे ॿुधायूं था मौला उथियो शेरे खुदा उथियो मुश्किल कुशा उथियो खातूने जन्नत जो वर उथियो नबीअ जे शहर इल्म जो दर उथियो वलियन जो सरदार उथियो पाण फरमायूं त हिन जंग में जेके मुंहिंजे लश्कर मां ऐं मुआविया जे लश्कर मां जेके माण्हू क़त्ल थिया ॿिन्ही तरफ़नि जा माण्हू जेके भी क़त्ल थिया उहे सभ जो सभ जन्नती आहिनि सुभान अल्लाह कह फरमायो हैदर करार फरमायो हथ मथे करो जन्नती आहिनि ॿई धुरनि वारा सदके सदके सुभान अल्लाह नारा हैदरी सुभान अल्लाह हे जेके दस्तगीर बादशाह पीर जे हथ में हथ ॾेई छॾियो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जिए दस्तगीर किताब कहा जो न ॾेखारिया त मूंखे गोली हणो जे ॾेखारींदो साम त सभु मवाली मारींदो साम ओई मुआ पिया ने छा करींदो इन्हनि जो वॾो नेटवर्क आहे छा साहब तूं बि हाणे पढ़ो थियो आहे मां बि हाणे पढ़ो थियो आहियां मिड़ेई जख मारणी अल्लाह ख़ुशि रखे हेड़नि जवाननि खे कल्क के सुधारन दा बैठा असा जो मानू चमन इन्हीं जे करे नथा वठन जो असा पैसा था वठन न तो कुरान असा जी तकरीर हिनन के नारे भी अल्लाह असर कंदो ता में भला इल्म तो ले चंगो थियो जो माखे यो जुमलो याद अचे वियो मौला उठी बीठो पाण फरमायो त हक़ ते माहुस तवा को इज्तिहादी गलती थी वया तव्हां भी मुजतहिद हो ऐं मुजतहिदन के इज्तिहादी गलती माफ होंदी आ बराबर जंग छड़ी वई लगी वई ऐं नबी साईं खुद अदम में हदीस फरमाए छड़ी त जेस ताईं इया वडी जंग न लगंदी तेस ताईं क़यामत आई हाँ सही है तकदीर जो मामलो वो पाना फरमायो त असहाबन का जेकॾहिं सहब गलती पैजी भी वई तो खुदा कुरान में फरमायो त वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम मां रब तवा के माफ करे छडियो जॾहिं मौला मोहम्मद जे असहाबन जे थोरन गलतिन के माफ करे छडियो त मां अली तव्हां के माफ करे छडियो अरे हथ मथे खण मथे करिया हथ मथे खण शाबाश ओए जी हाफिज सही अकीदो हाँ सही हाँ जॾहिं अलीअ माफ कयो तव्हां छा ते जख मारियो है मुसलमाननि खे कनी इंतिशार में विधो अथव संजय भी अलीअ सां विढ़िया जंग कयूं पोइ इन्हनि सां असांजी कीअं लॻंदी न रब्बुल आलमीन इन्हनि खे माफ करे छॾियो अलीअ इन्हनि खे माफ करे छॾियो अलीअ पाण फरमायो त ॿिन्ही तरफ़नि जेके भी मुसलमान मुआ आहिनि उहे सभ जो सभ जन्नती आहिनि बिस्मिल्लाह अरे माण्हुनि खे ॾटा थो ॾिए त बधरियूं विढ़ंदियूं हिकिड़ी हक़ ते हूंदी बि ना हक़ ते हूंदी हिकिड़ो जन्नती टोलो हूंदो ॿियो जहन्नमी हूंदो खबरदार तूं पंहिंजो पाण बचाए पर बचाए न सघंदे बिस्मिल्लाह शाबाश बचाए न सघंदे जमल वारी लड़ाई भी ईअं हाँ, आहे सही हाँ। ग़लतफ़हमीअ में लगी वई बस इहो भी नबी साईं अॻ में ॿुधाए छॾियो हो इहो कमु थियणो हो ओ जेड़ी मल जो वा सफ़ीन वारी जंग मौला अली मुश्किल कुजा फतह करे आयो हसन हुसैन सानो हसन हाँ यार ओ जेड़ी मल करबला जे सरजमीन ते आया
इते मौला अली फरमायो पांजन बचड़न खे अब्बा हसन अब्बा हुसैन बेली मां ॾाढी तलवार हलाया मांखे थक थी पियो बा अदब वारा बचड़ा हो मांखे ज़ोर ॾियो इमाम हुसैन अली मकाम तो फरमाए अदे हसन बाबे जे मथे के बैठे ज़ोर ॾिना मां पंहिंजे बाबे मौला के पेरन के बैठे ज़ोर ॾिना ज़ोर ॾींदे ॾींदे 5-10 मिनट गुज़रिया त बाबो निंड खां उथियो हुसैन हुसैन करी अचे मांखे भाकुर पातई मांखे मिठियूं ॾिनई पर मुंहिंजे बाबे जे अखियुनि खां ॻोढ़ा न पिया बीहनि मां उघण ते ॾाढी मुबारक सॼी ॻोढ़नि में तर थी वियसि मां अर्ज़ु कयो मांसि अब्बा तोखे मरहब जे तलवार न ॾेजारियो न रुवारियो इब्ने बुद्ध जे तलवार तोखे न रुवारियो ख़ुदा जो वास्तो थी मांखे ॿुधाए ॻाल्हि कहिड़ी आहे जो तुंहिंजे अखियुनि खां ॻोढ़ा नथा बीहनि त मांखे चई त हुसैन अॼु मां ख़्वाब लधो आहे हिन सरज़मीन ते त हिन ज़मीन ते रत जो दरियाह पियो थो वहे उन्हीअ में तूं थो ॿुॾे पियो तुंहिंजे नाने जा उम्मती उतां अचनि बि पिया वञनि बि पिया सॾु करे थो चवेनि अड़े मांखे नथा सुञाणो मां नबीअ जे कुल्हनि जो सहारो आहियां अलीअ जे अखियुनि जो ठार फातिमा जे गले जो हार हुसैन आहियां मां रत जे दरियाह में पियो थो ॿुधां अड़े जे मूंखे कढो नथा त अब्बा उहे तुंहिंजे नाने जा उम्मती ॿुधो अण ॿुधो कयूं हलिया था वञनि जेकर दीन विच इल्म दे जेकर दीन विच इल्म दे होंदा तासिर नेज़े क्यों चढ़दे हूँ 18,000 जो आलम आहा अगे हुसैन दे मरदे हूँ जेकर मने दे बैत रसूली ता पानी क्यों बंद कर दे हूँ जे मुलाहजा कर दे नबी सरवर दा ता तंबूखी में क्यों सड़ दे हूँ पर सादकुद्दीन तिन्हा दे हजरत बाहू जड़े से कुर्बानी कर दे हूँ हाँ सही हाँ आशिक सोई हकीकी जड़ा कत्ल माशूक दे बने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोने से तलवारा खने हूँ जितवल वे के राज माही दे लगे उसे बने हूँ पर सच्चा इश्क हुसैन बिन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न बने हूँ सुभान अल्लाह साईं मुनवर जे सदके हिकड़ो जा शेर पाया सुल्तान साईं फरमा को द इश्क दरिया मुहब्बत दे विच थी मर्दाना तरिए हूँ जिथे लहर गजब दिया ठाठा कदम उठाई धरिए हूँ ओ झड़ झंग बलाए बेले वेखो वेख न डरिए हूँ नाम फकीर तड़ा थींदा हजरत बाहू जड़ा विच तलब दे मरिए हूँ सुभान अल्लाह बेटा ये जो फैसलो बुधो जबे तो कसियो करबला जो मिड़ो जी मल्हारो गाल सजी बुझजी इलाही इसरारो मालिक थो मुख्तारो पहचन जूं पर खूं लहे हाँ सही हाँ अबा तुझे नाने जा उम्मती बुधो अड़ो बुधो कयूं हलिया विया इए कंदे त मां तुंहिंजो बाबो हैदरे करार अचे लंघियो त तो मांखे सॾु कयो बाबा नाने साईं जे उम्मत बुधो अण बुधो कयूं हलिया विया रत जे दरिया में पियो थो लड़ा ऐं बुढ़ा वारो कर तूं त मुंहिंजो बाबो हैदरे करारा शेरे जबारा मेहरबानी कर दरिया में घिरी पो अचे हुसैन खे
त अब्बा मां भी उन्हीं दरिया जे किनारे ते भी तोखे तो चवा त हुसैन अज तोखे मां अली इन रत जे दरिया हम नथो कढी सगा हाणे मुखे बुधाए हिन सरजमीन ते जे कदे एड़ी आजमाइश इम्तिहान अचई त छा कंदे चई त तू रुवण को बस कर मैदान मल्हाए ॾेखारींदो साए सदके हाय 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 करे इमाम हसन जी शहादत वो लिखल है मगर हुसैन जी वो शहादत जो जाते खुदा जी खुदाइया उते इमाम पाक हुसैन जे शहादत जो सिलसिलो जारी ऐं सारी हाय हाय